अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला अब्दू यहाँ एहसन खोड़ो नज़र जिंदासीन वक्ताई जी हेडलाइंस थे। पंजाब जी नंढी चूंड में शिकस्त खां पोइ अॻिते जी हिकमत अमली कहिड़ी हुजे। PGM ऐं हुकूमती इतिहादी जमायतुनि जी क़यादत जो इजलास अॼु थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, सरदार अख्तर मेंगल ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते मुशावरत कई वेंदी। इमरान खान घड़ू बेड़ करण चाहे तो। न्याज़ी साहब रियासती इदारनि ते हमला करे रहियो आहे। हिन इक़्तिदार बचाइण लाइ आइन ते हमलो कयो। PTI नंढी चूंड में 15 सीटूं हासिल कयूं। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं इमरान खान मुल्क जे परॾेही पॉलिसीअ खे तबाह कयो। न्याज़ी साहब अॼु चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा घुरी रहियो आहे। इदारनि ते हमलनि बावजूद इमरान नियाज़ी खे छूट ॾिनी पे वञे। इलेक्शन कमीशन खे दरख़्वास्त आहे त PTI जे फॉरेन फंडिंग जो फ़ैसिलो ॿुधाए। इमरान खान खे ॾिनल छूट सबबि मुल्क खे नुक़सान पहुतो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयान। PTI हुकूमत खां आम चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। 22 जुलाई ते पंजाब में PTI जी हुकूमत हूंदी। PTI अॻवान फवाद चौधरी जी दावा वज़ीर आज़म खे हिक वोट जी बरतरी हासिल आहे। जॾहिं चाहियूं घर मोकिले सघूं था। सदर आरिफ अलवी कॾहिं बि वज़ीर आज़म खे एतमाद जे वोट जी दर चई सघे थो। हुकूमत खे कुझु ॾींहंनि जी मोहलत आहे। हुकूमत जा 5 MNAs राब्ते में आहिनि। हमज़ा शहबाज इस्तीफ़ा ॾे। 23 जुलाई ताईं पंजाब में राणा सनाउल्लाह ते पाबंदी लॻाए सघूं था। PTI अॻवान फवाद चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं चीफ इलेक्शन कमिश्नर खे बि आख़िरी मोहलत आहे। इस्तीफ़ा ॾे। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त कुझु करप्ट अंसर चोर दरवाज़े मां फ़रार थियण जी कोशिशि कनि पिया। नेब में कयल तरमीमुनि खे चैलेंज कयूं था। दलील ॿुधी अदालत नोटिस जारी कए। उमेद आहे त केस अॻिते वधंदो। सुप्रीम कोर्ट नेब ऐं हुकूमत खे नोटिस जारी कया आहिनि। मौजूदु चीफ जस्टिस मुंहिंजे बयान जी वाखाण कई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि पीपुल्स बस सर्विस रूट्स बाबति इजलास खे ट्रांसपोर्ट जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी ब्रीफिंग। शर्जील इनाम मेमण चवे थो पहिरियों रूट 27 किलोमीटर आहे जंहिं ते 37 बसूं हली रहियूं आहिनि। पहिरियों रूट टावर मेट्रोपोल शारा फैसल ऐं मलीर हॉलट आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी फौरी तौर ते रोडनि जो कमु तेज़ करण जी हिदायत। मौसमियात खाते कराची शहर में ईंदड़ 2 ॾींहंनि ताईं हल्की बरसात जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। सिंध में 4 ॾींहंनि ताईं मौसम ख़ुश्क रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामूंडी पटी तोड़े दादू ऐं कंबर में अॼु बरसात जो इम्कान आहे। बलोचिस्तान में जारी बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में वधीक 7 ॼणा फौतुनि जो अंग 82 थी वियो। हेल ताईं बरसात सबबि 3000 खां वधीक घर ड्रही पट। PTI में बलोचिस्तान जे रिपोर्ट मूजिबि सभ खां वधीक नुक़सान ज़िले वाशक में थियो आहे। 2080 घर मुकमल तौर ड्रही पट थी विया आहिनि। पंजगोर में तेज़ बरसात सबबि हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। तेज़ बरसात जे करे रख़्शान नदी में ॿोॾ वारी सूरतहाल। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 3% खां वधी वई। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 559 नवां केस रिपोर्ट। मुल्क में आलमी वबा सबबि 163 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी ॿुधाई पई वञे। गुडू वेझो सिंधु दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण वारो वाक़ियो। वधीक 2 ॼणनि जा लाश कढिया विया। फौतुनि जो अंग वधी 25 थी वियो। गुज़िरियल ॾींहुं पेश ईंदड़ अफ़सोसनाक वाक़े में 50 खां वधीक माण्हू ॿुॾी विया हुआ।
वधीक ॿुॾी वियल 25 ॼणनि जी ॻोल्हा जारी। मास्को वेझो सिंधु दरिया में ॿुॾी फौत थी वियल 22 ॼणनि जी जनाज़े जी निमाज़ अदा कई वई। ॿुॾी फौत थियलनि जे जनाज़े निमाज़ में सियासी समाजी अॻवाननि तोड़े इलाइक़े जे माण्हुनि जे वॾे अंग में शिरकत। खैरपुर के कचे वाले इलाके में सिंधु दरिया में चाड़ सबब बोर जो खतरो। दरिया में पानी की चाड़ सबब फैज़ मोहम्मद बिंडो, राखा, लांडियो, सभागो नारे जो, गुलशेर, हिदायतुल्ला नारे जो ऐं ॿिया ॻोठ पानी हेठि लॾ पलाण शुरू। जोईअ में कीथर जाबरू पट्टीअ ते बरसातुनि जो सिलसिलो घटि थींदे ई नई गाज वहकरनि में लात अची वई। ड्राइवर स्टेशन बंदि थियण सबबि नई गाज जे पाणी हेठि आयल ॻोठनि जा रस्ता बहाल न थी सघिया। काशे अंदरि रोड रस्ता बहाल न थियण सबबि काशेवासी सख़्तु ॾुखियाईनि में मुब्तला। मुतासिर थींदड़ ॻोठाणनि जे रेन एमरजेंसी वारनि ऐलाननि बावजूदि कामोरनि तोड़े DC दादू समेत कंहिं बि बहाल न कई। जैकबाबाद में शहीद अल्लाह बख्श पार्क भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में पीरसन मर्द ऐं औरत क़तल। मारिजी वियलनि जी सुञाणप ख़ादिम बंगलाणी संदसि ज़ाल सदोरी बंगलाणी तौरु थी। मारिजी वियलनि जो तालुक़ु ठुल जे ॻोठ सोढो बंगलाणी सां ॿुधाए पियो वञे। नवाब अली मोहम्मद में करीमाबाद स्टॉप ते न्याणे हथां सोरो क़तल, औरत ज़ख़्मी। घरू अणबण तां न्याणे ग़ुलाम कादिर कल्होड़ो पंहिंजे सोहरे बख्श मल्ला खे क़तल कयो। लाड़काने जे राइस कैनाल में निकिरंदड़ दोदाई शाख में नीगर ॿुॾी फौत थी वियो। फौती नीगर जी सुञाणप फैसल कॉलोनी जे रहवासी गुड्डू पुटु ग़ुलाम सरवर खोखर तौरु थी। मीरपुर माथेले में रेंजर्स कॉलोनी वासी नौजवान 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। वारसनि तरफ़ां एहसान अहमद सोलंकी जे अगवा जो शक ज़ाहिर। नवंदेरो में नीगर अलीगुल राहूजो खे घुटा ॾेई क़तल करण वारो मामलो। पुलिस हक़ जे बुनियाद ते हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो।